पलीअ जी माउ थी ॻाल्हायां। इंसाफ पलीअ खे खंभे खणी विया आहिनि। हुनखे 3 साल आहे त जेको इहो ज़ाहिर ई नथो थिए, ख़बर ई नथी पवे। माना जेको बि आहे त हुनखे अदालतुनि में पेश कनिसि। का बि ग़लती गुनाह आहे त ओतिरे हुनखे पेश कनि। मुंहिंजी बीमारियुनि में मुख़्तलाफ़ थी वई आहियां। मां पुट जे सदमे में पूरी थी वई आहियां। मूंखे बीमारियूं वठी वयूं आहिनि। माना हुनखे 3 साल का ॻाल्हि ई करे का हुनखे हाज़ुरु कयोसि। जिते बि आहे जिते महिनत क़ैद में हाज़ुरु कयोसि। मुंहिंजी इहा तकलीफ़ दूरि कयो। असांजो घर बेचैन लॻो पियो आहे। जहिड़ी मुंहिंजो धीअर जहिड़ी मां आहियां, मां बीमार पट ते पई आहियां। मां न कुझु करे थी सघां, न ॻाल्हाए थी सघां। त मां बेचैन लॻी पई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk